इन वीडियो क्लिप में असां सिपारे 8 ऐं 9 ते मुश्तमिल सूरह आराफ जे 11हें रुकू खां 15हें रुकू ताईं जो सिंधी तर्जुमो कंजुल ईमान ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं मदियन जे तरफ़ उन्हनि जी बिरादरीअ मां शुएब खे मोकिलियोसीं। चयाईं, ए मुंहिंजी क़ौम, अल्लाह जी इबादत करियो, उन खां सवाइ तव्हांजो को माबूद नाहे। बेशक तव्हां वटि तव्हांजे रब जे तरफ़ां रोशन दलील आयो। पोइ माप ऐं तौर पूरी तरह करियो ऐं माण्हुनि खे संदन शयूं घटि करे न ॾियो ऐं ज़मीन में सुधारे अचण बाद फ़साद न फैलायो। उहो तव्हांजे वास्ते ॾाढो भलो आहे जेकर ईमान आणियो। ऐं हर रस्ते ते ईअं न वियो जो वाट मींदड़नि खे ड्रेजारियो ऐं अल्लाह जी वाट खां उन्हनि खे रोकियो। जन उन ते ईमान आंदो ऐं उन में ॾींघाई तलाश कई। ऐं यादि करियो, जॾहिं तव्हां थोरा हुयो उन्हीअ तव्हांखे घणो कयो। ऐं ॾिसो फ़सादनि जो अंजाम कहिड़ो थियो। ऐं जेकर तव्हां मां हिकु जमात उन ते ईमान आंदो जंहिंसां मूंखे मोकिलियो वियो ऐं हिकिड़ी टोली न मञियो, पोइ सब्र करियो तव्हांजो अल्लाह असां में फ़ैसिलो करे। ऐं अल्लाह जो फ़ैसिलो समूरनि खां बहितर आहे। उन जी क़ौम जे मुतकबिर सरदारनि चयो, ए शुएब, कसम आहे जो असां तोखे ऐं तोसां गॾु वारनि मुसलमाननि खे पंहिंजे ॻोठ मां कढी छॾींदासीं, या तव्हां असांजे दीन में अचो। चयाईं, छा जेतोणीकि असां बेज़ार हुजूं, ज़रूरु असां अल्लाह ते कूड़ ॿधो जेकॾहिं तव्हांजे दीन में अचूं। हिन खां पोइ जो अल्लाह असांखे उन खां बचायो आहे ऐं असां मुसलमाननि मां कंहिंजो कमु न आहे जो तव्हांजे दीन में दाख़िल थिए, मगर इहो त अल्लाह घुरे। जेको असांजो रब आहे, असांजे रब जो इल्मु हर शइ खे घेरींदड़ आहे ऐं अल्लाह ते ई असांजो आहे भरवसो। ए असांजा रब, असां में ऐं असांजी क़ौम में हक़ जो फ़ैसिलो फ़रमाए ऐं तुंहिंजो फ़ैसिलो सभ खां बहितर आहे। ऐं उन जी क़ौम जे काफ़िर सरदारनि चयो त जेकॾहिं तव्हां शुएब जा ताबेदार थी वियो त ज़रूरु तव्हां नुक़सान में रहंदो। पोइ उन्हनि ते ज़लज़लो अची कड़कियो। पोइ सुबुह पंहिंजे घरनि में ऊंधा पियल रहिजी विया। शुएब खे कूड़ो चवण वारा ॼण त हिननि घरनि में कॾहिं रहिया ई न हुआ। शुएब खे कूड़ो सम्झण वारा तबाही में पइजी विया ऐं शुएब उन्हनि खां मुंहुं फेरियो ऐं चयाईं, ए मुंहिंजी क़ौम, मां तव्हांखे पंहिंजे रब जी रिसालत पहुचाए चुको आहियां ऐं तव्हांजी भलाई जे वास्ते नसीहत कयमि। पोइ मां छो ॾुखु करियां काफ़िरनि जो। ऐं असां न मोकिलियो कंहिं बि ॻोठ में को नबी, मगर ही त उते जे माण्हुनि खे सख़्ती ऐं तकलीफ़ सां पकड़ कईसीं त मन उहे कंहिं तरह आजिज़ी कनि। पोइ असां बुराई जी जाइ ते भलाई कई एसिताईं जो उहे घणा थी विया ऐं चयाऊं, बेशक असांजे पीउ ऐं ॾाॾनि खे बि तकलीफ़ूं ऐं ख़ुशी पहुती हुई। पोइ असां उन्हनि खे ओचितो उन्हनि जी गफ़लत में पकड़ियो ऐं जेकॾहिं ॻोठ वारा ईमान आणीनि हा ऐं डिॼनि हा त ज़रूरु असां उन्हनि ते आसमान ऐं ज़मीन जूं बरकतूं खोले छॾियूं हा, मगर उन्हनि त कूड़ो चयो। पोइ असां उन्हनि खे उन्हनि जे करतूतनि ते गिरफ़्तार कयो। छा ॻोठनि वारा नथा डिॼनि जो उन्हनि ते असांजो अज़ाब राति जो अचे जॾहिं उहे सुतल हुजनि, या ॻोठनि वारा नथा डिॼनि जो उन्हनि ते असांजो अज़ाब सिज चढ़ण वक़्तु अचे जॾहिं उहे रांदि रूंद में हुजनि। छा अल्लाह जी मख़फ़ी तदबीर खां बेख़बर आहिनि? अल्लाह जी मख़फ़ी तदबीर खां बेखौफ़ न थींदा आहिनि मगर तबाहीअ वारा। ऐं छा उहे जेकी ज़मीन जे मालिकनि खां पोइ उन्हीअ जा वारिस थिया, उन्हनि खे एतिरी हिदायत न मिली जो असां घुरूं हा त उन्हनि खे उन्हनि जे गुनाहनि ते मुसीबत पहुचायूं ऐं असां उन्हनि जे दिलनि ते मोहर था लॻायूं जो उहे कुझु नथा ॿुधनि। उहे ॻोठ आहिनि जंहिंजो अहवाल असां तोखे ॿुधायूं था ऐं बेशक उन्हनि वटि उन्हनि जा रसूल रोशन दलील वठी आया, पोइ बि उहे उन ते ईमान आणण जे क़ाबिल न थिया जंहिंखे अॻे कूड़ो चई चुका हुआ। अहिड़ीअ तरह अल्लाह ठपो हणी छॾे थो काफ़िरनि जे दिलनि ते ऐं उन्हनि में घणनि खे असां कोल जो सचो न ॾिठो ऐं बेशक ज़रूरु उन्हनि जी घणी
उन्हनि जे घणनि खे नाफ़रमान ई ॾिठो। पोइ उन्हनि जे पुठियां असां मूसा खे पंहिंजनि निशानियुनि सां फ़िरऔन ऐं उनजे दरबारनि जी तरफ़ मोकिलियो। पोइ उन्हनि निशानियुनि ते बि ज़्यादती कई। पोइ ॾिस कहिड़ो अंजाम थियो फ़सादियुनि जो। ऐं मूसा चयो, ए फ़िरऔन, बेशक मां काइनात जे रब जो रसूल आहियां। मूंखे लाइक़ु आहे जो अल्लाह ते न चवां मगर सची ॻाल्हि। मां तव्हां समूरनि वटि तव्हांजे रब जे तरफ़ां निशानी वठी आयो आहियां। पोइ बनी इसराइल खे मूंसां गॾु छॾे ॾे। चयाईं, जेकॾहिं का निशानी वठी आयो हुजी त पेश कर, जेकॾहिं सचो आहीं। पोइ मूसा पंहिंजी लठ उछलाई त उहा हिकु ज़ाहिर बला थी वई ऐं पंहिंजो हथु गिरेबान में विझी कढियाईं त उहो ॾिसंदड़नि जे साम्हूं चमकणु लॻो। फ़िरऔन जी क़ौम जे सरदारनि चयो, हीउ त हिकु इल्म वारो जादूगर आहे, तव्हांखे तव्हांजे मुल्क मां कढणु चाहे थो। पोइ तव्हांजो छा मशवरो आहे? चयाऊं, उनखे ऐं संदसि भाउ खे तरसाए ऐं शहरनि में माण्हुनि खे कोठ कंदड़ मोकिल, जो तो वटि वठी अचनि हर इल्म वारे जादूगर खे। ऐं जादूगर फ़िरऔन वटि आया। चयाऊं, असांखे कुझु इनाम मिलंदो जेकॾहिं असां ग़ालिब अचूं? चयाईं, हाओ, उन वक़्तु तव्हां मुक़र्रब थी वेंदव। चयाऊं, ए मूसा, या त तूं फिटी कर या असां हुजूं सटींदड़। चयाईं, तव्हां सटियो। जॾहिं उन्हनि सटियो त माण्हुनि जे अखियुनि ते जादू करे छॾियाऊं ऐं उन्हनि खे ॾेॼारियाऊं ऐं जादू जो वॾो मुज़ाहिरो कयाऊं। ऐं असां मूसा खे वही फरमायोसूं त पंहिंजी लठ फिटी कर। पोइ अचानक उहा उन्हनि जे बनावटनि खे ॻिहण लॻी। पोइ हक़ वाक़े थियो ऐं उन्हनि जा कम बातिल थी विया। पोइ उते उहे मग़लूब थिया ऐं ज़लील थी मोटिया ऐं जादूगर सजदे में किरी पिया। चयाऊं, असां ईमान आंदो जहान जे रब ते, जेको रब आहे मूसा ऐं हारून जो। फ़िरऔन चयो, तव्हां उन ते ईमान आंदो हिन खां अॻे जो मां तव्हांखे इजाज़त ॾियां? बेशक हीअ त वॾी ठगी आहे जेका तव्हां समूरनि शहर में पखेड़ी आहे, जो शहर वारनि खे उन मां कढी छॾियो। पोइ इजो तव्हांखे ख़बर पवे थी, कसम आहे जो मां तव्हांजा हिकिड़े तरफ़ जा हथ ऐं ॿिए तरफ़ जा पेर कपींदुसि। पोइ तव्हां समूरनि खे सूलीअ ते चाढ़ींदुसि। चयाऊं, असां पंहिंजे रब ॾांहुं मोटण वारा आहियूं ऐं तोखे असांजो छा बुरो लॻो? इहो ई न जो असां पंहिंजे रब जे निशानियुनि ते ईमान आंदो जॾहिं उहे असां वटि आयूं। ए असांजा रब, असां ते सब्र पलट ऐं असांखे मुसलमान करे उथार। ऐं फ़िरऔन जी क़ौम जे सरदारनि चयो, छा तूं मूसा ऐं उनजे क़ौम खे उन लाइ छॾीं थो त उहे ज़मीन में फ़साद फैलाइण ऐं मूसा तोखे ऐं तुंहिंजे ठाहियल माबूदनि खे छॾे ॾिए? चयाईं, हाणे असां उन्हनि जे पुटनि खे क़त्ल कंदासीं ऐं उन्हनि जे धीअरुनि खे ज़िंदा छॾींदासीं। बेशक उन्हनि ते असां ग़ालिब आहियूं। मूसा पंहिंजी क़ौम खे फरमायो त अल्लाह जी मदद वठो ऐं सब्र करियो। बेशक ज़मीन जो मालिक अल्लाह आहे। पंहिंजे ॿारनि मां जंहिंखे वणेसि वारिस बणाए ऐं आख़िर मैदान परहेज़गारनि जे हथ आहे। चयाऊं, असांखे तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं तुंहिंजे अचण खां अॻु ऐं तुंहिंजे तशरीफ़ वठी वञण खां पोइ बि। चयाईं, क़रीब आहे जो तव्हांजो रब तव्हांजे दुश्मन खे हलाक करे ऐं उन जी जाइ ते ज़मीन जो मालिक तव्हांखे बणाए ऐं पोइ ॾिसे त तव्हां कहिड़ा कम था करियो।